रोज़े की खुशबू हज़रत सैयदना इमाम कतादा रज़ियल्लाहु ताला अन्हु वग़ैरह के उस्ताद हदीस हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन गालिब हद्दानी रहमतुल्लाह अलैह के शहीद किया है। तदफीन का बाद उनकी कबर शरीफ की मिट्टी मां मुश्क की खुशबू ईंदी हुई। कहीं ख्वाब में ॾिसी पुछो मां सोने त यानी अवां सां छा मामलो फरमायो है? चयो सुठो मामलो फरमायो है। पुछो अवां रहमतुल्लाह अलैह के किथे वठी विया? फरमायो जन्नत में। पुछो कहिड़े अमल के सबब? फरमायो ईमान कामिल तहज्जुद ऐं गर्मियुनि के रोज़न के सबब। वरी पुछो अवां जी कबर मां मुश्क की खुशबू छो अची रही है? तो जवाब दिनो ही मुझी तिलावत ऐं रोज़न में उन की खुशबू है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। अड़ी तरह हज़रत सैयदना इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी कब्र अनवर की मिट्टी मां भी खुशबू ईंदी हुई ऐं हर कबर ते मिट्टी वधी वेंदी हुई, पर माण्हू खुशबू के सबब खां बरकत के तौर ते खणी वेंदा। साहिब दलाल खैरात हज़रत शेख सैयद मोहम्मद बिन सुलेमान जज़ोली रहमतुल्लाह अलैह जी कब्र मुनवर भी मुअत्तर हुई ऐं उन मां भी खस्तूरे की खुशबू जो हवाऊं ईंदी हुई। छो त पाण रहमतुल्लाह अलैह जन ज़िंदगी में कसरत से दुरूद शरीफ पढ़ंदा। इंतकाल के 77 सालन का बाद कंहिं सबब खां सोस खां मराकश में मुंतकिल करण के लिए जॾहिं कब्र खोली वही तो पाण रहमतुल्लाह अलैह जो जिस्म मुबारक बिल्कुल सही ऐं सालिम हुयो। एतरे ताईं जो कफन भी पुराणो न थियो। वफ़ात खां पहिरियां पाण रहमतुल्लाह अलैह ॾाढ़ी मुबारक जो ख़त ठारायो हुयो, उहो ईअं ई हुयो जीअं अॼु ई ठारायो आहे। एतरे ताईं जो कहीं इम्तिहान के तौर पर पाण रहमतुल्लाह अलैह जे गल मुबारक ते आंगुर रखी दबायो तो उन जगह तां रतब हटी वियो ऐं जितां दबायो हुयो उहा जगह अच्छी थी वई। यानी ज़िंदा इंसान जियां रतबी जिस्म में जारी ऐं सारी हुई। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद।